अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। हाणे हिकिड़ी इमाम हाफ़िज़ अबी बकर अहमद बिन अल हुसैन अल बैहक़ी रहमतुल्लाह अलैह। बैहक़ी जो नालो तव्हां ॿुधो हूंदो ऐं हुनजो किताबु आहे जामिअ लिशुअबिल ईमान। किताब ईमान जूं टारियूं, ईमान जा क़िस्म, ईमान जा नमूना। उन ते हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे। पाण फ़रमायाऊं, हीअ हदीस आहे, मूं हिते लिखी आहे हिन में त पाण फ़रमायूं त अल ईमान बिदउन व सितून औ बिदउन व सबऊन शुअबतन, यानी ईमान के ऐं 60 या के ऐं 70, यानी प्लस 60 प्लस ऐं 70 प्लस। शुअबत अफ़ज़लुहा ला इलाहा इल्लल्लाह, उन में सभिनी मां भली में भलो ईमान जो टारी जेका ईमान जो शुअब, ईमान जो क़िस्म जेको आहे सो इहो आहे ला इलाहा इल्लल्लाह चवणु। व अदनाहा, सभिनी खां घटि हेठियों नमूनो व इमाततुल अज़ा, कंडो रस्ते मां कढी छॾिजे, अन तरीक़। वल हया, ऐं हया जेको आहे उहो बि शुअबत मिनल ईमान, उहो बि शुअबल ईमान आहे। ऐं हया जो क़िस्म हिन साईं रखियो आहे बैहक़ी साहिबु राबिओ ख़मसून, 54 नंबर ते हिन रखियो आहे हया खे बि। त हुनजो हाणे बहरहाल हीअ आहे पंहिंजो बैहक़ी साहिबु इमाम, हिन जो नालो हिते लिखियलु आहे इमाम अल हाफ़िज़ अबी बकर अहमद बिन अल हुसैन अल बैहक़ी। हाणे हीउ ॼाओ आहे 384 हिजरी में ऐं वफ़ात कई असि 458। हाणे हींअर आहे 1441, यानी अॼु खां यानी 990 वर तक़रीबन, यानी 1000 खां थोरा घटि साल हिन वफ़ात कई आहे। ऐं मतिलबु त 1000 साल खां अॻु में ॼाओ आहे, त 1000 साल हुनखे ॼण थी विया आहिनि हलिया। हाणे हीउ किताबु हुन लिखियो आहे हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिन हदीस ते त ईमान अल ईमान बिदउन व सितून व बिदउन औ बिदन व सबऊन शुअबतन अफ़ज़लुहा ला इलाहा इल्लल्लाह व अदनाहा इमाततुल अज़ा अन तरीक़ वल हयाउ शुअबतुम मिनल ईमान। हाणे इहो आहे हिन जो किताबु। हीउ मूं वटि जेको किताबु आहे, मूंखे हथु आयो सो आहे 16 नंबर जिल्द, यानी हिन खां हीउ इंडेक्स जो किताबु आहे। हीउ जेको फ़हारिस आहे, हिन ते लिखियो पिया मथां फ़हरिस्तनि जो किताबु आहे। हीउ मूंखे हथु आयो आहे। ऐं हिन खां जेको किताबु ख़ुदि आहे उहो 15 जिल्द आहे। ऐं हिन मंझि तव्हां जीअं ॾिसंदव हिते लफ़्ज़ लिखियो पियो आहे 10,756 हदीसूं इमाम बैहक़ी जेके आहिनि से गॾु कयूं आहिनि। ऐं उनजी हीउ जेको आहे इंडेक्स हितां खां शुरू थी थिए, यानी पहिरियों लफ़्ज़ जेको आहे हदीसुनि जो उहो पंहिंजो हितां त थिए। ऐं हीउ जेको 500 सुफ़नि जो हीउ किताबु आहे सॼो, जेको मतिलबु त रुॻो फ़हरिस्त आहे उन्हनि हदीसुनि जी, जेके 10,700 ऐं जेके हदीसूं आहिनि उन्हनि जो। त इहे मतिलबु त हदीसूं आहिनि उन 15 जिल्दनि में पंहिंजो बैहक़ी साहिबु रखियूं आहिनि। हाणे हिन मंझि असीं ॾिसूं था त जेको आख़िरि में ॾिनल आहे त मौज़ू कहिड़ा आहिनि, हिन मंझि हितां खां शुरू थी थिए जामिअ शुअबुल ईमान। पंहिंजो किताबु मौलिफ़ छा थो चवे, हुनजे मुतलिक़ छो ठाहियो अथसि किताबु। हाणे तव्हां पहिरीं खां जेको शुरू थो थिए फ़सल फ़ीमन अवल मिन शुअबुल ईमान, हितां खां ॾिसूं पहिरीं आहे अवल मिन शुअबुल ईमान व हुव बाब फ़िल ईमान बिल्लाह, बाब अलाह ते ईमान रखणु, उहो पहिरियों शुअब आहे। हा, उनजो पोइ तफ़सील ॿुधाईंदो, पाण इहो थियो पहिरियों शुअबुल ईमान। उन खां पोइ ॿियो नंबर सानी मिन शुअबुल ईमान, हीअ आहे मिन शुअबुल ईमान व हुव बाब फ़िल ईमान ब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि, रसूलनि ते ईमान।
हुनजो टियों जेको नंबर आहे सो बाब ईमान बिल मलाइकत, बाब ईमान बिल मलाइकत। हुन ते हदीसूं आहिनि, मतिलबु त हीअ जेको किताबु घणो पोइ चोथों आहे शाबिल ईमान वो बाब फ़ी ईमान बिल क़ुरान अल मुनज़्ज़िल अला नबीना मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व साइर अल कुतुब अल मुनज़्ज़लत अलल अंबिया सल्लल्लाहु अलैहिम। सभु जेके किताब अंबिया अलैहिस्सलाम ते लथा आहिनि, ऐं हीअ किताबु जेको सो अलाह ताला लाथो आहे मुनज़्ज़िल अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हीअ आहे इहो बि ॼण ईमान जो हिकिड़ो हिसो आहे। चोथों नंबर ईमान जो हिसो इहो आहे। पंजो नंबर फरमाए थो, हुनजो हदीसूं ॿुधाईंदो केतिरियूं हदीसूं आहिनि। अल ख़ामिस मिन शअबिल ईमान हुव बाब फिल क़दर ख़ैरहू व शरहू मिन अल्लाह ताला। हाणे उन तां हीअ हदीसूं आहिनि त हीअ हदीस जा हीअ पेज नंबर लॻिया पिया आहिनि, पहिरीं जिल्द में आहे सभई। ऐं हुन खां पोइ छहों नंबर सादिस मिन शअबिल ईमान वो बाब फिल ईमान बिल यौमिल आख़िर, यानी यौमिल आख़िर थींदो, यानी बास बादल मौत थींदो, उते हिसाब किताब थींदो, उनजो जेको आहे सो ईमान ज़रूरी आहे। इहो जेको आहे सो हदीसूं आहिनि ऐं पंहिंजो 423 खां पेज खां वठी। उन खां पोइ सतों शअबिल ईमान जेको आहे उहो बाब फिल ईमान फिल बास व नुशूर बादल मौत, उथणु ऐं पंहिंजो क़यामत ख़बर मंझां ऐं ॿाहिरि निकिरणु ऐं पोइ वरी गॾु थियणु। अठों जेको आहे सो असामिन मिन शअबिल ईमान वो बाब फ़ी हशरुन नास, गॾु थियणु। इहो बि यानी पहिरीं त उथे माण्हू, उन खां पोइ निकिरे, उन खां पोइ अचे, पोइ वरी गॾु थिए, यानी सभिनी हदीसूं आहिनि, मतिलबु सभु गॾु कयूं आहिनि साईं पंहिंजे बाब फ़ी हशरुन नास, यानी गॾु थियणु क़यामत जे ॾींहुं। बाद मां यबअसून मिन ज़ुहूरिहिम इलल मौक़िफ़ लज़ी बय्यन लहुम मिनल अर्द। उन खां पोइ फ़सुलु आहे मीज़ान जो फ़ी बयान कबाइर ज़ुनूब व सग़ाइरुहा व फ़वाहिश, हीअ फ़सुल आहिनि वग़ैरह। पर हाणे हिन खां पोइ ॿियो जिल्द, इहो पहिरियों जिल्द ख़तमु थींदो, हाणे ॿियो जिल्द हुनजो किताब जो असुलु जेको जिल्द शुरू थींदो। हीअ फ़सुल आहिनि हुनजा कबाइर वग़ैरह जा। हुन खां पोइ फ़सुलु हशर में छा थींदो, पोइ फ़सुलु हौज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि थींदी, फ़ी बास नार वग़ैरह जी ॻाल्हि थींदी। पोइ फ़सुलु फ़ी माना क़ौलुल्लाह तौरजुल मलाइकतु वरूह फ़ीहा बिइज़्नि रब्बी। हाणे 9 नंबर तासिर मिन शअबिल ईमान जेको आहे वो बाब फ़ी अंदारुल मोमिनीन व मअवाहुमुल जन्नत व दारुल काफ़िरीन व मअवाहुमुन नार। हाणे इहो आहे 9 नंबर शअबिल ईमान जो, त माना मोमिननि जो जेको घरु आहे, रहण जी जाइ जिते वञी रहंदा, उहा आहे जन्नत, ऐं काफ़रनि जी रहण जी जाइ जेका आहे सा आहे दोज़ख नार। हाणे इहो आहे 9 नंबर शअबिल ईमान मंझां। पोइ उन ते ई फ़सुल आहिनि। फ़सुलु पहिरियों आहे फ़रब्बिकल नाशिरन्नहुम वग़ैरह। पोइ फ़सुलु ॿियो आहे फ़िदा अल मोमिन ऐं असाबुल आराफ़ वग़ैरह जी ॻाल्हि थो करे, जिनत व नार जी, बहरहाल अज़ाबुल क़ब्र जी ॻाल्हि थो करे। उन खां पोइ 10 आशिर मिन शअबिल ईमान, 10 शअबिल ईमान जेको आहे वो बाब फ़ी मोहब्बतिल्लाह, अलाह सां मुहबत जो त इहो बाब रखियो अथसि। हुन खां पोइ हुन में फ़सुलु रखिया अथसि, फ़सुलु इदामत ज़िक्रुल्लाह, दाइम कनि हमेशह ज़िक्र अलाह ताला जो करणु। ऐं फ़सुलु सानी रखियो अथसि फ़ी ज़िक्र आसार व अख़बार व रदत फ़ी ज़िक्रुल्लाह, यानी हज़ूर जूं हदीसूं आहिनि या हुन में जेको अलाह ताला जो ज़िक्र। हाणे 11 हादी अशर मिन शअबिल ईमान वो बाब फिल ख़ौफ़ मिन अल्लाह ताला, अलाह ताला जो ख़ौफ़। वमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नतान, यादि हाणे पंहिंजी तरफ़ां थो चवां, पर पंहिंजो साईं क़ुर शरीफ़ जूं आयतूं ॾिनियूं आहिनि, उनजी बि फ़हरिस्त आहे यकी लॻी पई थिए, ऐं हदीसुनि जा बि पोइ हीअ थियनि था। इहो हादी हिन में बि फ़सुलु रखिया अथसि, फ़सुलु फ़ी ख़ौफ़ वग़ैरह वग़ैरह। हिन खां पोइ अचे थो पंहिंजे सानी अशर 12 नंबर शअबिल ईमान जो
बाब फिर रिजा मिन अलाह ताला, यानी उमेद रखणु अलाह ताला मंझि, त आसिरो रखणु। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमायो त अतमा ऐं यग़फर ली ख़तीअती यौमुद्दीन, अलाह ताला में तमा रखबी, उमेद रखबी, रजा रखबी, यानी रजा हुजे, रजा माना त उमेद हुजे अलाह में, ऐं ख़ौफ़ हुजे, ॿई बैलेंस हुजनि। ईअं न त रजा वधी वञे ऐं ख़ौफ़ घटिजी वञे, या ख़ौफ़ वधी वञे रजा थी वञे हलियो। त बहरहाल इहो सानी अशर 12 नंबर, हुन में पोइ फ़सल रखिया अथसि। हाणे कोन थो पढ़ां फ़सल। सालिस अशर मिन शाबल ईमान रखियो अथसि, उहो बाब तवक्कल बिल्लाह ताला व तस्लीम लिअम्रिही ताला फ़ी कुल्ल शैइन, अलाह ताला ते भरोसो रखणु, आसिरो हुन में रखणु, ऐं सभिनी ॻाल्हियुनि जा उफ़विद आमिरी इल्लाह, सभु ॻाल्हियूं अलाह ते छॾणु, इहा जेको आहे सो ज़रूरी आहे। उन खां पोइ राबिअ अशर 14 नंबर जेको शाबल ईमान जो रखियो अथसि, उहो बाब फ़ी हुब्बन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पहिरीं हुब अलाह ताला जी बि, त हुब्बन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, जीअं सूरत आल इमरान में फरमाई त जेके मूंसां मुहबत कनि था त पहिरीं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करियो, ऐं त पोइ आउं जेको आहे सो तोखे तव्हांखे भाईंदुसि। इहा ॻाल्हि त हिते उनजी मुतलिक़ हदीसूं गॾु कयूं अथसि, फ़ी शर्फ़ असुल हू व तहारत मौलिद हू वग़ैरह। त पोइ फ़ी अस्मा हुई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला ऐं हुनजी फ़ज़ीलत, हुनजो मौलिद वग़ैरह जी ॻाल्हि आहे। फ़ी इशादतल्लाह बि ज़िक्र मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ब्ल ऐं यख़्लुक़ हू, अलाह ताला ख़ल्क़ियो हुन खां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ख़ल्क़ खां अॻु में संदसि ज़िक्र थिए कयईं। व फ़सल फ़ी ख़ल्क़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व ख़ुल्क़ हू, संदसि ख़ल्क़िजणु ऐं संदसि अख़लाक़ ख़ुल्क़ जेको आहे हुनजी ॻाल्हि बाब फ़सल रखिया अथसि इहे सभई। फ़सल फ़ी बयान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़साहत हू, ॻाल्हाइण जो गुफ़्तगू जेका फ़सीह ऐं बलीग जेका हुई, उनजो फ़सल रखियो अथसि। पोइ फ़सल रखियो अथसि फ़ी हदबिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अला उम्मत ही व रफ़त हू बिहिम, अलाह ताला मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरो भांइदो पंहिंजे उम्मत खे, हुन सां मुहबत करे थो, हुनजो ज़िक्र हुनजो फ़सल रखियो अथसि। फ़सल फ़ी ज़ुहदन नबी, अलाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं, यानी दुनिया खां पासो करणु, तक़वा करणु, सब्रु अला शदाइद दुनिया, मुसीबतूं दुनिया जूं जेके आहिनि शिदतूं उन में सब्र करण जी ॻाल्हि, इहे सभु फ़सल रखिया अथसि। फ़सल फ़ी मरातिब नबीना फ़ी नबूअत, हुन में दर्जा कहिड़ा आहिनि रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा, इहे सभई फ़सल रखिया अथसि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहबत सां वास्तो रखण वारा। इहे तमामु ज़रूरी आहे। अॼुकल्ह जे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे माण्हू भाईंदा त असांजे भाउ जहिड़ो आहे, असांजे नंढे भाउ जहिड़ो कीअं अबे खां घटि आहे, उन्हनि खे ज़रूरी आहे त इहे ॻाल्हियूं पढ़नि बैहक़ी जे शाबल ईमान वञा। हुन खां पोइ ख़ामिस अशर मिन शाबल ईमान 15 जेको आहे उन जे मुतलिक़ रखियो अथसि त बाब फ़ी तज़ीम नबी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त कीअं कजे, तज़ीम कीअं कजे, उहो बि ज़रूरी आहे। ऐं उन में ज़िक्र सलात व तस्लीम अलैहि कुल्लमा जरी ज़िक्र हू, ऐं फ़सल फ़ी माना असलात अलन नबी जी माना छा आहे, फ़सल फ़ी सलात अलन नबी। उन खां पोइ 16 नंबर सादिस अशर मिन शाबल ईमान, उहो बि बाब फ़ी शहल मर बिदीन ही हत्या यकून क़ज़फ़ फ़िन्नार, पंहिंजे दीन सां मुहबत एतिरी रखे जो ऐं ॿियो पंहिंजो दुनिया खां मुंहुं मोड़े एसिताईं जो जन्नत बाह खां दोज़ख जे बाह खां बचे, ऐं पंहिंजो हब इलाही मिनल कुफ़्र, कुफ़्र खां वधीक हुन सां मुहबत रखे, यानी अलाह ताला जे दीन सां। साबिअ अशर मिन शाबल ईमान 17 नंबर जेको आहे उहो रखियो अथसि, उहो बाब फ़ी तलब इल्म, इल्म जी तलब करणु, उहो बि शाबल ईमान मज़ा आहे। माण्हू इल्मु हासिलु करे, असीं सिंध जा माण्हू तमामु जाहिल आहियूं, असांखे इल्मु वणे कोन थो, स्कूल असांजा सभु बंदि, गॾा गाबा उन में रखिया अथऊं, स्कूल खोलीनि था हुकूमत या माण्हू प्राइवेट वीचारा खोलीनि था, त असीं लिफ्ट ॾियूं कोन था, पढ़ूं कोन था, त पोइ हीअ ज़रूरी आहे त असां तलब इल्म जो रखूं, इहो बि हिकिड़ी ईमान जो हिसो आहे। ऐं जेको इल्म खां टहंदो, इल्म खां भॼंदो, उन जो ईमान जेको आहे सो
ख़तरो आहे उनखे, इन करे हिन जी ॻाल्हि रखणु घुरिजे। फ़सल फ़ी फ़ज़ल इल्म व शर्फ़ मिक़दारहू, हुनजो इल्म जो कहिड़ो फ़ज़ीलत आहे, इल्म जो फ़ज़ल एक्सीलेंस कहिड़ी आहे ऐं ग्रेटनेस हुनजी अज़मत कहिड़ी आहे, इन ते बि रखियो अथसि ऐं हुनजो शर्फ़ कहिड़ो आहे वग़ैरह। इहो इल्म जी ॻाल्हि तमामु ज़रूरी आहे। उन खां पोइ रखियो अथसि पंहिंजो टियों जिल्द ख़तमु थी वियो, चोथों जिल्द अची वञो। हाणे इन में चोथें जिल्द मंझि पहिरीं त अञा सामिन अशर मिन अरड़हूं आहे शअबुल ईमान व बाब फ़ी नशर इल्म वला यमनहू अहलहू, इल्म खे पखेड़णु ऐं उन खे रोकण खां मना करणु, यानी अलाह ताला चए थो इल्मु आहे तव्हां वटि त पखेड़ियो, माण्हुनि खे ॾियो, ऐं ईअं न त इल्मु मूं वटि आहे ऐं कंहिंखे न ॾियां त पोइ सख़्तु क़बर में अज़ाब ऐं हशर में अज़ाब थींदो। तंहिं करे इल्मु ज़रूरी आहे, पखेड़िजे, जेको हुजे उहो जेतिरो हुजे ओतिरो ॿियनि खे बि ॾिजे। उन ते फ़ी तालिबुल इल्म जी ख़ासि ज़िक्र कयो अथसि, हुनजी फ़ज़ीलत कहिड़ी आहे, फ़सल रखियो अथसि हुनजे मुतालिक़। हुन खां पोइ 19 नंबर लिखियो अथसि तासे अशर मिन शअबुल ईमान व बाब फ़ी तहज़ीमुल क़ुरान, क़ुरान जी तहज़ीम कीअं कजे। हाणे इहो न बसि क़ुर उछल पुछल लॻी पइजे, हीअं पियो हुजे हूअं पियो हुजे, बसि किताबु आहे बसि पट ते रखियो हुजे, पेरनि ते झलियो वेठो हुजे माण्हू। हाणे अरब ईअं कनि था, हुनखे ॿिया माण्हू खे सम्झाइनि था भाउ ईअं न करियो, फ़ज़ीलत सां वुज़ू सां पहिरीं वुज़ू करियो, तबतला ॾे मुंहुं करे पोइ किताबु खोलियो ऐं पंहिंजो सूरत फ़ातिहा सां शुरू करियो ऐं पोइ अॻिते पढ़ो बिस्मिल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वग़ैरह वग़ैरह। त इहो सभई फ़ज़ीलतूं आहिनि, किताब खे झलण जूं, किताब खे खणण जूं, किताब खे रखण जूं, किताब खे पढ़ण जूं, किताब खे वापसि रखण जूं, त इहे फ़ज़ीलतूं माण्हुनि खे सिखणियूं आहिनि। क़ुर जी इज़त करणु ज़रूरी आहे तमामु, जंहिं में फ़सल रखिया अथसि पंहिंजा हीअ त पंहिंजो छा कजे तासे अशर मिन शअबुल ईमान फ़ी तअल्लुमुल क़ुरान, क़ुर जो सेखारणु, फ़ी इदमान तिलावतुल क़ुरान, तिलावत क़ुर ते हमेशह रहणु, ईअं न त अॼु पढ़ियोसीं वरी साल खां पोइ पढ़ंदासूं, वरी 15 ॾींहंनि खां पोइ पढ़ंदासूं, हर रोज़ु माण्हू पढ़े कुझु न कुझु पढ़े, हिन ते इदमान जी माना इहा। फ़ी इहदारुल क़ारी क़ल्बहू मा यक़रउ व तफ़क्कुर फ़ी, कारी खे खरिजे त उहो पंहिंजो हाज़िर हुजे, हुनजो दिमाग़ु, हुनजो क़ल्ब, दिलि जेका हाज़िर हुजे जंहिं वक़्तु पढ़े, ईअं न ग़ैर हाज़िर दिलि आहे ऐं रुॻो ज़ुबान सां वेठो पढ़े, ख़बर कोन पई छा मूं पढ़ियो, ऐं तफ़क्कुर करे उन ते, तदब्बुर करे उन ते, त इहो उन ते फ़सल रखियो अथसि साईं पंहिंजे बेहक़ साहब। ऐं उन खां पोइ फ़िल बुका इंद क़िराअतुल क़ुरान, क़ुर जो पढ़े माण्हू त रोअणु अचे त रोइजे, पंहिंजो अलाह जो ख़ौफ़ ऐं जॾहिं इहा ॻाल्हि थिए त वक़्तु बुका जी ॻाल्हि आहे त ऐनल बुका अचे त क़िराअत तो कई आहे, पर ऐनल बुका रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो कंहिं माण्हूअ खे फल इस्तिआज़त इंद इस्तिफ़्ताह क़िराअत करण खां शुरूअ में इस्तिआज़ यानी औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम पढ़ण जो ज़रूरी आहे पढ़िजे, हुनजो फ़सल रखियो अथसि साईं। ॿियो फ़सल रखियो फ़ी क़तल क़िराअत बिहम्दिल्लाह ताला, जो आख़िर में पढ़ी पूरो कजे जे वक़्तु ऐं क़ुर खे ठपिजे, हुन खां पोइ चयल अलहम्दुलिल्लाह हदाना लिहाज़ा मा कुन्ना लिनहतदी लौला अन हदाना, इहा जेको असां क़ुर शरीफ़ पढ़ियोसीं ऐं उनजो शुकुरु था करियूं, अलाह ताला जो शुकुरु था करियूं वग़ैरह वग़ैरह, अहिड़ा जेके लफ़्ज़ माण्हू पढ़ंदा आहिनि त उहो माण्हू पढ़े, दुआ घुरे, हिन जी माना हीअं न त बसि क़ुर पढ़ियो वरी ख़तमु करियो, न को दुआ बुआ घुरी बि कोन्ह का, त अहिड़े नमूने सां इस्तिआज़ ऐं क़िराअत इहे वग़ैरह ॻाल्हियूं सबब फ़ी वक़ूफ़ना अलल क़ुरान व वसूलना इलैहि व शहादत लहू बितबलीग़। हुन खां पोइ फ़सल रखियो इस्तिहबाब तकबीर इंदल ख़त्म, अलाहु अकबर चवणु जो वक़्तु ख़त्मु थो कजे हुन क़ुर जो, त वक़्तु फ़िल वक़ूफ़ इंद ज़िक्रुल जन्नत व नार व मसालत वल इस्तिआज़त, जिते जन्नत ऐं दोज़ख जूं ॻाल्हियूं थियूं थियनि उते वक़फ़ो कजे, उते थोरो बीहजे, उते तरसजे ऐं पंहिंजो सोचिजे वीचारजे ऐं अलाह खां इस्तिआज़ो घुरिजे, मदद घुरिजे ऐं पंहिंजो पनाह घुरिजे ऐं सोच वीचार कजे। फ़सल फ़िल एतराफ़ लिल्लाह ताला बिमा यख़्बुर बिही अन नफ़्सिही,
पंहिंजी अलाह ताला जे आॾो पंहिंजो कन्फेशन कजे त मूं ॾोह कया आहिनि, मूं गुनाह कया आहिनि ऐं मूंखे बख़्श कर वग़ैरह। फ़सल फ़ी सुजूद फ़ी आयात सजदा, हुनजी ॻाल्हि कई आयत सजदनि जी। फ़ी हज़ल क़िराअत अल जुनब वल हाइद, जुनब ऐं हैज़ जे ज़माने मंझि क़ुर शरीफ़ कीअं पढ़िजे, छा कजे न कजे, त उनजे मुतलिक़ फ़सल रखियो अथसि। फ़सल फ़ी हमल मसहफ़ मसहू, मसहफ़ खे हथु लाइणु ऐं उनखे खणणु वग़ैरह जूं जेके फ़ज़ीलतूं आहिनि उनजी ॻाल्हि कई अथसि, फ़सल रखियो अथसि। फ़सल फ़ी सिवाक क़िराअतिल क़ुर, क़ुर पढ़ण खां अॻु में मिसवाक ॾियणु, ॾंदणु ॾियणु ऐं पंहिंजो ज़बान खे पाक करणु ऐं वात खे पाक करणु वग़ैरह जी ॻाल्हि कई अथसि। फ़सल फ़ी लबिसल हसन मिन सियाब व ततयब लिक़िराअतिल क़ुर, सुठे पाक कपिड़े सां ऐं पंहिंजो झलणु क़ुर शरीफ़ खे उन में रखणु ऐं पंहिंजो परफ्यूम वग़ैरह छा चइबो आहे ख़ुशबू जेका लॻाइणु वग़ैरह क़िराअत क़ुर जे वक़्तु। ऐं फ़सल फ़िल जहर बि क़िराअतिल क़ुर फ़ी सलातिल लैल, राति जे वक़्तु वॾे आवाज़ सां क़ुर पढ़णु वग़ैरह जी ॻाल्हि उन ते फ़सल रखियो अथसि। फ़सल फ़ी किराहियत क़तल क़ुर बे मकालमत नास, हा इहा बि ॻाल्हि तमामु सुहिणी आहे जेका असां कोन था करियूं, त माण्हू क़ुर पियो पढ़े त उन वक़्तु हुन सां वरी क़ुर पढ़ंदे पढ़ंदे वरी वेठो ॻाल्हाए हुन सां हुन सां हिन सां हुन सां। माण्हू मूं ॾिठो आहे त वुज़ू कंदे वेठा ॻाल्हाईंदा, निमाज़ पढ़ंदे वेठा हिक ॿिए ॾे निहारींदा, त भई इहे सभई ॻाल्हियूं तमामु मतिलबु अहम आहिनि। त माण्हू किराहियत आहे, ख़राबु ॻाल्हि आहे जो माण्हू मुकालमो करे, माण्हू गुफ़्तगू करे माण्हुनि सां, जॾहिं क़ुर पियो पढ़े त बसि हुनखे हुन सां गुफ़्तगू न कजे, न को हुनखे घुरिजे त वरी वेठो माण्हुनि खां बता सुबतूं ॻाल्हियूं करे। त हिकिड़े लिहाज़ खां फ़सल फ़ी तहसीन सौत बिल क़िराअत व क़ुर, सुठे आवाज़ सुहिणे आवाज़ सां, मिठे आवाज़ सां, जंहिंमें मलाइक फ़रिश्ता ई कनि ख़ुशि थियनि वाह जो पढ़े पियो असीं ॿुधूं। इहो न हुजे त मलाइक ई कनि मोचरोण मथां जे बड़ा पढ़ त घणा फ़ज़ीलत सां सुठो पढ़, कुझु नमूनो पढ़, अहिड़ो पढ़िजे सुहिणे नमूने सां जो मलाइक बि ख़ुशि थियनि, अलाह साईं बि ख़ुशि थिए ऐं पंहिंजी दिलि बि ख़ुशि थिए, ॿुधंदड़ बि ख़ुशि थिए। ईअं न फादर हणे जेको ॿुधे थो सुठो करे माण्हू पढ़े क़ुर खे, त तहसीन सौत बिल क़िराअतिल क़ुर। फ़सल फ़ी तरतील क़ुर, तरतील वञो सुहिणे नमूने सां जीअं पढ़ंदा आहिनि कारी तरतील सां, ओहिड़े नमूने सां पढ़णु सिखिजे। हाणे भले जेकॾहिं सिखी नथो सघे त पोइ कोशिशि कजे जेतिरी बि। रतल क़ुर तरतील अलाह ताला फरमायो आहे त फ़ी मिक़दार मां तुस्तहिब फ़ीहिल क़िराअत, केतिरो पढ़िजे क़ुर शरीफ़, यानी की भाई त हिकिड़े ॾींहं में हिकिड़े कलाक में सॼो क़ुर पढ़ी छॾियूं या हिकिड़े ॾींहं में, त केतिरो सुठो आहे, भलो आहे जो केतिरो वक़्तु वठिजे जो कंहिं क़ुर शरीफ़ पूरो कजे या क़ुर शरीफ़ पढ़िजे, पोइ मिक़दार केतिरी पढ़िजे उन ते फ़सल रखियो आहे साईं पंहिंजे बैहक़ी साहब। फ़सल फ़ी तालीम क़ुर, क़ुर जी तइलीम कीअं कजे, माण्हुनि खे कीअं ॾिजे, हीअ फ़सल आहिनि सभई इन सिलसिले जा। क़ुर खे कहिड़े नमूने सां फ़सल क़िराअतुल क़ुर, क़िराअतुल मिन मसफ़त, क़िराअत फ़ी सलात, निमाज़ में क़िराअत कीअं कजे, निमाज़ ॿाहिरि कीअं कजे, ऐं पंहिंजो इस्तिबाबना कारी वारा ई सभई फ़सल आहिनि। फ़ी तरक़िल महारात फ़िल क़ुर, तरक़ फ़ी तरक़ तफ़सीर बि ज़न, फ़ी सयानतुल मुसाफ़िर, फ़ी क़िराअतुल क़ुर बि तफ़ख़ीम वल एराब, फ़ी तरक़ ख़लत सूरत बि सूरत, फ़ी इस्तीफ़ा कुल हर्फ़िन वग़ैरह वग़ैरह फ़सल आहिनि सभु। फ़ी इब्तिदाए सूरत बि तस्मियत सुए सूरत बि बरात, सवाइ सूरत, ऐं उन खां पोइ फ़सल फ़ी फ़ज़ाइल सोर वल आयात। हाणे इहो हिकिड़ो रखियो त सभई ऐं ज़िक्र हाणे थियो पंहिंजो फ़ातिहल किताब, पोइ ज़िक्र सूरतुल बक़र, पोइ आयतुल कुर्सी, ख़वातिमुल क़ुर, हिन जी ॻाल्हि कई त सभ वॾियूं जेके 7 सूरतूं आहिनि, ऐं अनाम जो ज़िक्र कयो अथसि, अराफ़ जो, सूरत हूद जो वग़ैरह, मतिलबु हिन में इहो सॼो चैप्टर रखियो अथसि। ऐं पंहिंजो इहे सूरत नसर वग़ैरह सभु अचनि पियूं, इहो अञा उहो ई हिकिड़ो ई पियो हले पंहिंजो हादी अशरून। हाणे हीअ 21 हितां थो थिए, सभई थी विया हलिया अशरून मिन शाबल ईमान, हिते आहे अशरून 20 आहे, किथे आहे
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना अशरून मिन शअबल ईमान वो बाब फ़ी तहारत तहारत पाकीज़गी जेका पाणी सां जेका कजे थी पंहिंजो हदस जे ज़माने में या हदस अकबर हदस असग़र वग़ैरह में यानी जेके ज़रूरतूं आहिनि हाजतूं इंसान जूं त हुन खां पोइ पाण खे पाक रखणु ऐं वज़ू करणु वग़ैरह ऐं गुसुल करणु जुनब वग़ैरह जे हुनजे हालत मंझि हैज़ जे नफ़ास जे उन्हनि सभिनी जो ज़िक्र थींदो पोइ मुआफ़िज़ अल वुज़ू व इस्बाग़ु ऐं फ़सल वुज़ू ऐं हादी अशरून मिन शअबल ईमान व बाब सलात हाणे निमाज़ी जी ॻाल्हि शुरू थिए ऐं उन खां पोइ हुन में फ़सल रखिया अथसि सलात व माफ़ी अदाए हुन में कफ़ारात वग़ैरह फ़सलात ख़म्स ऐं फ़सल रखियो अथसि मशी इल मस्जिद कीअं वञिजे मस्जिद ॾांहुं ऐं जुमो कीअं कजे सलात अल नबी कीअं कजे ऐं फ़ज़ल आज़ान वग़ैरह जो फ़ज़ल ऐं शहर रमज़ान मंझि हाणे उन खां पोइ 22 नंबर सानी व अशरून मिन शअबल ईमान आहे वो बाब फ़ी ज़कात जे मुतलिक़ जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र हाणे हिन में कयो अथसि उन में पोइ फ़सल रखिया अथसि पंहिंजा उन खां पोइ जिल्द जेको आहे सो छऊं अची वियो सादिस ऐं माजाफ़ी फ़ज़ल मनीहत छा आहे हुन खां पोइ किफ़ायत फलाणी शइ जी हीअ सभु फ़सल रखिया अथसि ऐं पोइ हितां सालिस अशरून पंहिंजो अल्लाहुम्मा सल्ली अला हा सालिस अशरून मिन शअबल ईमान वो बाब फ़ी सियाम हाणे रोज़नि जी ॻाल्हि थी अचे इन में पोइ हीअ सभई फ़सल रखिया अथसि पंहिंजा तस्ख़ीर फलाणी ऐं पोइ सौम शाबान वग़ैरह सभु ॻाल्हियूं कयूं अथसि इन खां पोइ साईं खे चवां हीअ किथे आहे ख़ामिस व अशरून हिते 25 नंबर हज जो आहे राबियो अशरून आहे मिनल शहबान वो बाब फ़िल एतिकाफ़ जो बाब आहे ऐं ख़ामिस व अशरून वो बाब फ़ी मनासिक जेके आहिनि हज जा ऐं पंहिंजो उन खां पोइ हज ऐं उमिरे जी ॻाल्हि हुन खां पोइ सादिस व अशरून मिन शअबल ईमान वो बाब फ़िल जहाद आहे हुन खां पोइ साबियो व अशरून मिन शअबल ईमान वो बाब फ़िल मुराबतल फ़ी सबीलिल्लाह अलाह ताला जे रस्ते में रब्तो करणु ऐं हुन खां पोइ साईं खे सामिन व अशरून मिन शअबल ईमान वो बाब फ़िल सबात छा आहे लिल अदू दुश्मन जे ॾाढो साबित क़दम थी मतिलबु जहाद वग़ैरह जी ॻाल्हि तासे वल अशरून मिन शअबल ईमान पंहिंजो 29 वो बाब फ़ी अदाए ख़म्सिल मुग़निम इला इमाम और आमिलत अल ख़ातिमीन ऐं सलासून 30 नंबर शअबल ईमान वो बाब फ़िल अतक़ व वजह तक़र्रुब इलाह आतिक़ ऐं हुन खां हादी सलासून 31 नंबर शअबल ईमान जो वो बाब फ़िल कफ़ारात जेके आहिनि हुन खां पोइ 32 नंबर सानी व सलासून वो बाब फ़िल ईक़ा बिल उक़ूद ईफ़ा बिल उक़ूद पंहिंजा वाइदा पूरा करणु वक़्तु पूरा करणु हुन खां पोइ सालिस व अशरून 33 नंबर वो बाब फ़ी तअदीद निअमतिल्लाह अलाह ताला जूं निअमतूं ॻणणु ऐं वमा यजिब मिन शुक्र हुनजो शुकुरु कीअं कजे व फ़सल फ़ी फ़दल अक़ल अलज़ी हुअ मिन निअमल इज़ाम अक़ल बि वॾी निअमत आहे जंहिंखे हासिलु हुजे ऐं उन में फ़सल रखिया अथसि ऐं नौम ऐं पंहिंजो नियामत आहे ऐं ज़म कसरत नौम घणी निंड करण जी मज़मत आहे फिर रोया लती हीअ नियामत मिन निअमल्लाह ख़्वाब जेके आहिनि से नियामतूं आहिनि अलाह ताला जूं ऐं पंहिंजो फ़ाइल फ़ी ऐनना यूरिना वग़ैरह 34 नंबर शअबल ईमान वो बाब फ़ी हिफ़्ज़ुल लिसान अम्मा ला युहताज इलैह ज़बान जी परहेज़गारी यानी निमाज़ ज़बान जेका आहे सभु झलणु बक न करणु गार गंद न ॾियणु वग़ैरह हाणे अठूं जेको आहे सो जिल्द अची वेंदो वियो हलियो ऐं फ़सल फ़ी फ़ज़ल सुकूत वग़ैरह जो फ़ज़लु आहे ऐं माना हू जेको अॻिमें हले पियो इन खां पोइ जुज़ो अठूं थो थिए ऐं पंहिंजो
हिते ख़ामिस व सलासून हिते आहे, किथे आहे ख़ामिस व सलासून मिन शअबल ईमान व बाब फिल अमानात, अमानतुनि जो यजिब अन अदाया इला अहलिहा, अमानतूं ॾियणु माण्हुनि खे पंहिंजूं वापसि। सादिस व सलासून 36 मिन शअबल ईमान व बाब फी तहरीम नुफ़ूस, नफ़ूस इंसान जो हुरमत। साबियो सलासून मिन शअबल ईमान व बाब फी तहरीम अल फ़ुरूज, ओघड़ पंहिंजी खे हिफ़ाज़त करणु। वमा यजिब मिन तअफ़ुफ़ अफ़ाफ़त अफ़ीफ़ जी में छा ज़रूरी आहे। फ़सल फ़ी तरग़ीब फ़ी निकाह, निकाह जी तरग़ीब ॾियणु। ऐं 38 जेको सलासून सामिन व सलासून मिन शअबल ईमान व बाब फ़ी क़ब्ज़िल यद, हथ खे रोकणु। अन अमवाल अल मुहर्रम, जिन जेके हराम थियल आहिनि माल उन खां। वयदख़ुल फ़ी तहरीम सरक़त व क़त्अ अल तरीक़, दाड़ा हणण ऐं चोरियूं करण ऐं परायूं शयूं चोराइण फॿाइण, इन खां ज़लण। ऐं फ़सल फ़ी तशदीद फ़ी दीन, फ़ी दैन, या दैन आहे या दीन आहे छा, दैन माना कर्ज़, दीन। तासिव सलासून मिन शअबल ईमान व बाब फ़ी मताइम वल मशारिब, खाइण पीअण जूं शयूं जेके आहिनि छा थियूं उन्हनि जो यजिब तवज़ अनहु मिनहा। ऐं उन में फ़सल रखिया अथसि, फ़सल फ़ीमा यहिल व यहरम मिन अल हयवानात में कहिड़ा ज़िम कसरत घणे खाइण जी ज़िम मज़म्मत आहे। हुन खां पोइ हीउ जेको आहे सो 9 नंबर जिल्द शुरू थी हलियो, तासे 9 कहिड़ो आहे पंहिंजो। उन खां पोइ उन में फ़सल रखिया अथसि, टियों फ़सल ई चोथों फ़सल ई पंजूं फ़सल छा खाइजे, कहिड़ियूं वग़ैरह ॻाल्हियूं खाइण जूं। हाणे इन खां हलूं था अॻिते, पंहिंजो फ़सल फ़ी ज़ुबाब यसक़त फ़िल आद वग़ैरह, खाइण पीअण जूं शयूं अचनि पियूं अञा। पंहिंजो हिते अरबउन शरब 40 नंबर थो हाणे अचे, अरबउन मिन शअबल ईमान व बाब फ़ी मलाबिस व ज़ी वल अवानी, पंहिंजो लिबास कहिड़ो हुजे ऐं सुठो कहिड़े नमूने सां उनजे मुतलिक़। हाणे हीअ 40 असां ई करे छॾियासीं पंहिंजो मुख़्तसिर नमूने सां, ऐं उनजो ज़िक्र कयोसीं। ऐं पोइ वरी ॿियनि जो अॻिते कंदासीं इंशा अल्लाह आमीन। हाणे हिते असीं वक़फ़ो था करियूं। हीअ आहे बेहक़ी रहमतुल्लाह अलैह जो किताबु, उहो 15 जिल्दनि में आहे। अहिड़ा 15 किताब आहिनि, पर हाणे असां मुख़्तसिर नमूने सां कयूं था। ऐं मुख़्तसिर ॻाल्हि पोइ जेके मतिलबु त नंढा किताब बि आहिनि जंहिं मंझि रुॻो हिकिड़ी हदीस ॾियनि था, उहो बि सुठो आहे। माण्हू खे ख़बर हुजे त ईमान जा शअब कहिड़ा आहिनि, ईमान जूं शोबूं, ईमान जूं चारियूं कहिड़ियूं आहिनि, त पोइ उनखे माण्हू पकिड़े चङी तरह। अल्लाह मग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।